असांखे धमकियूं थो ॾियारे असांजे बुए कोन्ह कानो हिते भला असां कीअं पुगाऊं असांजे बुए कोन्ह कानो असांजी माता लाइ काॾे हाणे गुम करे छॾी अथई अबू त मार छॾी माउ भला काॾे गुम करे छॾी अथई असां कंहिंखे ॾियूं जाॾे वञूं त इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि अथनि उन्हनि खे असां ड्यूटी ॾींदी आहे त असां यतीम जो फ़ैसिलो कनि यतीम जो हक़ कनि जिते रियासत में रहंदड़ माण्हुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त समेत अमन अमान क़ाइमु करण लाइ पुलिस खे मुक़ररु कयो वञे थो ऐं उते ई उहा पुलिस उन्हनि माण्हुनि लाइ अज़ाब बणिजे त ग़रीब अवाम जो जीअण जंजाल बणिजी पवे थो हूअं त सिंध पुलिस पारां अंदरूनी सिंध में पीरनि मीरनि ऐं रेसनि जी वंगार वहंदे ग़रीब ऐं बेपोच माण्हुनि सां नाइंसाफ़ियुनि वारा वाक़िया के नवां नाहिनि ऐं हर रोज़ सिंध हुकूमत पुलिस खाते में ईमानदार ऑफिसर ॼण आहे उन्हनि खे केतिरनि ई इनामनि सां नवाज़े उन्हनि जी साख खे बहितर बणाए अवाम आॾो आणे थी पर उन्हनि पुलिस अमलदारनि में के अहिड़ियूं कारियूं रिढूं बि आहिनि जेके पंहिंजी ताक़त जो ग़लति इस्तेमालु करे अवाम लाइ देवता बदिरां देव साबित थियनि था जंहिंजा रसूल बख़्श बिरोही समेत केतिरा ई मिसाल मौजूदु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु नओं वाक़ियो दादू पुलिस पारां क़तलु थियल मोरोवासी अमानुल्लाह बिरोही जो आहे जंहिंजा वारिस इंसाफ़ जा दरवाज़ा खड़काईंदे खड़काईंदे थकिजी आख़िर कराची प्रेस क्लब पहुतल आहिनि मक़तूल अमानुल्लाह बिरोही जे वारसनि जो चवणु आहे त अमानुल्लाह बिरोही प्लाटनि जी ख़रीद फरोख़्त जो कारोबार कंदो हो ऐं संदसि दोस्ती पुलिस ऑफिसरनि समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि सां हुई मक़तूल अमानुल्लाह बिरोही जे वारसनि धरती टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो असांजे अबू खे बेगुनाह मारियो अथनि असांजे अबू खां उन 18 लख वरिता जॾहिं असांजे अबू उन खां 18 लख वरिता त असांजी अम्मी खे फोन ते चई तव्हांखे मुड़ुस जो सिर खपे या पैसा खपनि असांजी अम्मी फोन बंदि करे छॾी असांजी अम्मी तॾहिं फोन बंदि करे छॾी पोइ सुबुह जो अची 10 बजे असांजे अबू खे बेगुनाह मारे छॾनि बेदर्दी सां मारे छॾनि तव्हां पाण ई ॾिसो था हुनखे कीअं मारींदा असांजे अबू कोन्हो कानो असांजो अबू बेगुनाह हुयो तव्हांखे असांजी अहिड़ी ड्यूटी ॾिनी आहे त तव्हां असांजो फ़ैसिलो कयो हिन यतीम जो फ़ैसिलो कयो न ख़ालिद मुस्तफ़ा खे गिरफ़्तार कयो असांजो अबू कोन्हो कान हुयो असांजो अबू बेगुनाह हुयो मां थी बतावे असांजो फ़ैसिलो कयो असांजो अबू बेगुनाह असांजो अबू कोन्हो कानो असांजे अबू खे बेगुनाह मारियो अथनि असांखे नंढड़ो भाउ वठी उनखे बस्ट पियाड़नि उनखे बस्ट पियाड़नि असां छा कयूं असां हिते भला कीअं पुगाऊं छा पंहिंजा बॉडीगार्ड मोकिले असांखे धमकियूं थो ॾियारे तव्हां काॾे वियो न त तव्हांखे मारे छॾींदासीं तव्हांखे बेदर्दी सां ईअं ई मारे छॾींदासीं असांखे धमकियूं थो ॾियारे असांजे बुए कोन्हो कानो हिते भला असां कीअं पुगाऊं असांजे बुए कोन्हो कानो असांजी माता लाइ काॾे हाणे गुम करे छॾी अथई अबू त मार छॾी माउ भला काॾे गुम करे छॾी अथई असां कंहिंखे ॾियूं जाॾे वञूं त इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि अथनि उन्हनि खे असां ड्यूटी ॾींदी आहे त असां यतीम जो फ़ैसिलो कनि यतीम जो हक़ कनि जाॾो काॾो इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि अथनि असांजे अबू खे बेदर्दी सां मारियो अथनि असांजी माउ भला काॾे गुम करे छॾी अथनि वो घरा बाक़ी मुझे नंढड़ो भाउ मुंहिंजी अम्मी वटि उहा अम्मी आहे मुंहिंजे नंढड़ो भाउ लाइ काथे आहिनि ये उनजी दादी लिखी आहे हिकिड़ो मिंट बि उन सां उन खां परे न रही सघंदी हिकिड़ो सेकंड बि पी के बेगुनाह मारे छॾी मुंहिंजी मां खे गुम कयो अथई असां त सभु यतीम थी वियासीं मुंहिंजे चाचनि मामनि खे पतो अथनि मुंहिंजे चाचनि मामनि खे कीअं करे नथा ॾियनि साईं उन सां तमामु उन सालनि खां वठी उनजी दोस्ती ख़ालिद मुस्तफ़ा कोराईअ जी सो उन खां पैसा वरितई 18 लख रुपया CNG बणाइण जे लाइ उहो CNG बि बणायईं उनमें उनखे न दोस्ती एतवार ते अहिड़ा माण्हू आहिनि जो असां पेश करे सघंदासीं जेके चवंदा त बराबरि हिन CNG जी लालच में हिन खां पैसा वरिता त मां तोखे भाईवार कंदुसि उहा CNG बि आहे उहे माण्हू बि आहिनि गचेरे रोड ते हिकिड़े बचे खां पुछंदो सो बि चवंदो इहे ॻाल्हियूं तस्लीम चवंदो ॻाल्हाईंदो मुख़्तलिफ़ साईं हो प्लाटनि जो कारोबार कंदो रेती लेती कंदो घर वठंदो मकान वठंदो वरी विकिणंदो हुनखे लखे रुपया फ़ाइदो पहुचंदो हो कारोबारी माण्हू हो हुनजी गिरफ़्तारी बि न थी आहे हुनजे लाइ FIR बि न कटी आहे हुनखे गिरफ़्तार कयो वञे हुन ते FIR कटी वञे असां मज़लूमनि जी इहा ई अपील आहे असांजी अपील आहे
ख़ुदा रा असांजी अपील आहे त असांजो तदारक कयो वञे। जुल्म करियो आहे ख़ालिद कोराई मस्जिदकारी आहे बेगुनाह मुंहिंजे जाटे खे एसपी ख़ालिद कोराई वेठासीं मानी पिया खाऊं का ख़बर कान बेगुनाह असांखे कहिड़ी ख़बर जुल्म थो थिए अचे दर खड़कायूं अचे मथो गोला उछलिया अथई असां त वाइड़ा थियासीं एतिरा मासूम बचा कहिड़ी ख़बर कहिड़ो जुल्म आहे धाड़े लनि छा आहे मसलो पैसो त हुयो सोन हर शइ सुखियो सॼो उतां जो छुटासीं त माण्हुनि चयो बाबा भॼो त मन इंसाफ़ थिए ओॾो असांजे लाइ दरवाज़ा बंदि थी विया आहिनि सखर जा ज्यादा हुकान ॾिनी आहे सखर ॾिनी आहे नौशरो ॾिनी आहे न पियो असांखे ॾे छॾे न पियो असांखे काथे धवण न पियो ॾे असांखे जाते काथे पैसा पियो खाराए अलाए कहिड़ो ज़ुल्म पियो करे बेगुनाह बि इहो ज़ुल्म असांजो इहो मुतालबो आहे त ख़ालिद कोराईअ जो कंध भॼे असांजो इंसाफ़ थिए मुंहिंजा बच्चा यतीम कया अथसि मुंहिंजा ॿिया जेल विधा अथसि मुंहिंजो न कमाइण वारो न करण वारो मिड़े थी न 2 साल टई हा हा दोस्तीअ थींदो टावर ते दावतूं खाईंदो हर शइ कंदो पोइ दोस्तीअ पैसा घुरियसि 18 लख चए मूंखे ॾे पोइ तोखे मां ॾींदुमि मां तेल जो पंप थो हणायां पोइ हिन वरितसि पोइ हुन ज़ाल में 2 महीना 3 गुज़रिया मुंहिंजो पुटु कंदो प्लाट जो वापारु चए मूंखे हाणे पैसा ॾे चए पैसा ज़ाल हुन फोन कई अमान लाजे पोइ चई त जा पैसा मिठा कर जा मुड़ुसु मिठो कर पोइ हुन चयो त ईअं थो चई पोइ सुबुह जो आयो मुंहिंजो पुटु घेरो विझी ऐं असांखे क़ुर मथे ते आहे हाजी ख़ान चयो हाजी ख़ान भट्टी उन चयो त क़ुर तव्हांखे कुझु बि कोन था चऊं असां निकितासीं वॾो दर खोले दर निकितासीं ॿाहिरि कढी लिकारिन जी मोरे जे शहर में गजरे रोड ते पुलिस बीठी सॼी मोरे जी पुलिस बीठी दादूअ जी पुलिस दादू कोराई थाणे पुलिस नौशहरे पुलिस सभु बीठी ख़ालिद असांखो छिके मुंहिंजे पुट खे बचाई पोइ मथे ॾाकण में चाढ़े उते मारियसि 5 8 मायूं 5 छोक मर्द उन महिल ई गाॾी में चाढ़ियईं छह मर कहिड़ी न पियो ॿुधे धक पिया हणनि चपाटू धक ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मौजूदा हुकूमत हर रोज़ अमन अमान समेत इंसाफ़ जी दावा करे थी पर दादू पुलिस पारां क़तल थियल अमानला बिरोई वारो वाक़ियो उन जी दावा खे रद्द करे थो तंहिं करे हुकूमत खे घुर्जे त वाक़िए जी असुल हक़ीक़त ताईं पहुची मोरे वासियुनि सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन मोरो बिरोई बिरादरी जा माण्हू पंहिंजे ॿारनि बचनि समेत शहीद अमानला जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हिते कराची प्रेस क्लब ते बुख हड़ताल करे रहिया आहिनि हू इल्ज़ाम हणी रहिया आहिनि त कंहिं पुलिस ऑफिसर हुननि जे हमराह खे क़तल कयो आहे तंहिं करे हुकूमत खे घुर्जे त वाक़िए जी असुल हक़ीक़त ताईं पहुची शहीद अमानला जे कातिलनि खे सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन अली सां गॾु